शहदादकोट सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां शहदादकोट शहर जे ड्रेनेज निज़ाम जी बहाली, रोडनि जी तामीर ऐं पीअण जे मिठे पाणी लाइ आयल 8 अरब रुपयनि जी मेगा प्रोजेक्ट में पब्लिक हेल्थ खाते जे इंजीनियर मुसवर कलोड़ो पारां कयल करप्शन ऐं ठेकेदार खे एडवांस बिल अदा करण ख़िलाफ़ ज़िले सदर कामिर हयात तुनियो जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे कोटूमोटू चौक ते धरणो आयो। उन मौक़े ते अॻुवाण कामिर हयात तुनियो, इमदाद सूमरो, रशीद मक्सी, नियाज़ चांडियो, नईम लाशारी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मुसवर कलोड़ो निहायती करप्ट ऑफिसर आहे, जंहिं अॻु में बि ज़िले कमर शहदादकोट जे तरक़ी ऐं तमीर लाइ आयल अरबें रुपयनि जी करप्शन कई आहे। हू बाअसर हुजण करे बार बार बदिली कराए हिते पोस्टिंग कराए रहियो आहे। उन्हनि चयो त हिन वक़्तु जॾहिं शहदादकोट शहर लाइ 8 अरब जो मेगा प्रोजेक्ट मंज़ूर कयो वियो आहे त इंजीनियर मुसवर कलोड़ो रिश्वत ऐं सिफ़ारिश ते ॿीहर पंहिंजी मुक़ररी कराई आहे। हुननि सिंध हुकूमत खां ऐं आला इदारनि खां जांच जो पिणु मुतालबो कयो आहे। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शहदादकोट।